अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में अमन अमान जी सूरत हाल केतिरे वक़्त खां ख़राब आहे। शहरनि में दहशतगर्दी, टारगेट किलिंग, बताखोरी त ॿेहराड़ियुनि में वरी धाड़ेलनि जो आज़ार आहे। ताज़ो ई अमन अमान जे इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सिंध में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो आहे त ॿिए तरफ़ वरी गर्मीअ जी मुंद में सिंध जी अवाम जेका अॻु में ई 15-15 कलाक लोड शेडिंग जे आज़ार खे भोॻे थी त ग़ैर क़ानूनी कनेक्शन ऐं बिजली चोरी जे हवाले सां केतिरा ई फीडर बंदि कया विया आहिनि, जंहिंसां सिंध में बिजली जे बहिरान सां गॾोगॾु पाणी जो पिणु आज़ार थी वियो आहे। अवाम सरापा एहतजाज आहे। माण्हुनि जो रोज़गार कारोबार मुतासिर थियण सां गॾोगॾु अमन अमान जी ॾोही कार्रवाइयुनि में पिणु इज़ाफ़ो थियो आहे। अॼोके प्रोग्राम में ॿिन्हिनि मौज़ुनि ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुस्लिम लीग नून जे अॻवान ज़ैन अंसारी साहब, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा अॻवान गुल मोहम्मद जखरानी साहब, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में आया। ज़ैन साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त सिंध में ताज़ो अमन अमान जी जेका ख़राब सूरत हाल केतिरे वक़्त खां आहे, कराची में दहशतगर्दी जी हिकु नई लहर पिणु उभरी आहे, इन सॼी सूरत हाल ते तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। कोशिशि इहा ई आहे त सिंध खे अमन जी धरती कई वञे ऐं जीअं त अमन जी धरती रही आहे, इहे सूफ़ियुनि वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जी आहे धरती, हिते हमेशह अमन रहियो आहे। लेकिन अफ़सोस सां चवणो पवे थो त अहिड़ा हालात 15-20 सालनि खां वठी थिया आहिनि जेका सिंध जो अमन तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। कराची खां वठी करे कश्मीर ताईं जेका हालत आहे, हिते कराची में दहशतगर्दी आहे, माण्हू मारनि था, मरी था वञनि ऐं कंहिंखे ख़बर इहा कान थी पए त मारण वारे खे ख़बर न आहे त मूंखे मां छो थो मारियां, ऐं मरण वारे खे ख़बर न आहे त मां छो थो मरां। जेको अजीब अंदरुनि सिंध जी हालत आहे त धाड़ेलनि जो राज लॻो पियो आहे, माण्हू अॻवा लॻा था वञनि, चोरियूं धाड़ा फसाद फुरियूं लुटियूं थियूं थियनि। अॼु जो ताज़ो वाक़ियो थियो आहे कैंट स्टेशन जे भरिसां मॉडल कॉलोनी आहे, उते 4-2 माण्हू अंदरि घिरिया आहिनि घर में ॾींहं, ऐं 2 माण्हू ॿाहिरि बीठा आहिनि। उनजी ज़ाइफ़ुनि खे यरगमाल बनाए हिकिड़ो बीठो आहे, ॿिए हमरा वञी उते चए थो सेफ खोल, अची डंडनि सां वरितो अथई। उहो माण्हू पकिड़े ॾिनो आहे पुलिस खे, त अॼु ॾींहं ते FIR कान थी कटिजे। इहा हालत आहे, FIR अॼु ॾींहं ते न कटी आहे, कची त FIR कटियो भाई। उहो माण्हू पकिड़ियो वियो आहे, उनखे पुलिस जे हवाले कयो वियो आहे, त उन्हनि खां पुलिस नथी पुछे त बाबा 3 ॼणा कहिड़ा आहिनि, तव्हांजा नाला छो नथा ॿुधायो। त इहा जॾहिं हालत हिन सिंध जी हुकुमरानीअ जी हूंदी, सिंध हुकूमत जी इहा मुंहिंजे ख़्याल में न हली आहे, त इहे पोइ त इहा बदअमनियूं थींदियूं। तव्हां वञो, सफ़र कयो, तव्हां मेन रोड सां वञो था, जेके लिंक रोड ते लहंदव, मां साईं गुल मोहम्मद जखरानी साहब मुंहिंजो सुठो दोस्त आहे, हक़ीक़त खे हक़ीक़त मञींदो त लिंक रोड ते माण्हू वञी नथो सघे। यानी असां जहिड़ा माण्हू जिनखे माण्हू सुञाणनि था, माण्हू मूंसां असां प्यारु कनि था, ऐं उहे डिॼनि था, उहे पोइ वज़ीर नथो वञी सघे, उन सां बि 2-3 मोबाइल्स आहिनि, त आम माण्हू कीअं कंदो, आम माण्हू छा कंदो। ऐं जॾहिं हालत पुलिस जी हालत इहा आहे, सिंध जे पुलिस जी त हालत इहा आहे, मां पंजाब में बि वियो आहियां, त SP सां माण्हू मिली कोन थो सघे, अलाए केतिरा रुकावटूं आहिनि हुनजे मिलण सां, त आम माण्हू जो तसवुरु नथो करे सघे। जॾहिं मां ई DIG सां नथो मिली सघां, त ॿुधायो त आम माण्हू कंहिंखे फ़रियाद करे, कंहिंखे दाह ॾिए, कंहिंजे अॻियां कूकां करे, कंहिंजे अॻियां रड़ियूं करे, काॾे वञे। त इहे हालतूं आहिनि सिंध जूं। ऐं हिन में जेकॾहिं हिननि खे साईं जन जी हुकूमत चवे त न तमामु सुठी हुकूमत आहे ऐं अमन अमान कंट्रोल में आहे ऐं फलाणा आहे, त पोइ मां ईअं चवंदुसि त हक़ीक़त खां भॼनि था जे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। जखरानी साहब, तव्हां छा चवंदो अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां? पुलिस ऐं रेंजर्स खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण जे हवाले सां, त उन्हनि खे पकड़ियो, पर सूरत हाल ईअं थी नज़र में अचे त ॾोहारनि खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे, त तव्हांखे जेको वणे त आवाम सां वेठा कयो। न, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल में जेके वाक़िया थियनि था, बिल्कुलु इहा इनखे जेकॾहिं चइजे त न कुझु न आहे, सभु कुझु ठीकु आहे, त उहा हक़ीक़त न आहे। वाक़िया थियनि था, पर उन सां गॾोगॾु ॾोहारी पकड़जनि बि था, गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि, जेलनि में बि आहिनि, कई पुलिस ऑफिसर बि वीचारा शहीद थिया आहिनि। पर पोइ बि ॾोही वारदातनि में घटिताई कोन थी थिए, कंहिं हद ताईं घटिताई थी आहे निस्बतन पहिरें जे, ख़ासि करे कराची में। उनखां अलावा ॿिया घणा जखरानी साहब, जॾहिं बि दहशतगर्द कंहिंखे टारगेट करणु चाहिनि त मसरूफ़ शाहराहनि ते बीह करे बंदूकूं खणी उन्हनि माण्हुनि खे टारगेट कनि था, जॾहिं बम धमाका करणु चाहिनि त पोइ बम धमाका बि थी वञनि था। घटिताई तव्हां कीअं था ॾिसो? जॾहिं बि हो कंहिं हदफ़ खे निशानो बनाइण जो सोचनि था त हुननि जो रस्तो केरु रोके ई नथो सघे। मां इहो त पहिरीं चयो त ईअं मां नथो चवां त बिल्कुलु सभु कुझु ठीकु आहे, लेकिन मां चवां थो त ईअं चइजे त पुलिस या लॉ एंड फोर्स एजेंसीज़ बिल्कुलु सुता पिया आहिनि, कुझु नथा कनि, इहो उन्हनि सां इंसाफ़ न आहे। न, बिल्कुलु इहो इंसाफ़ न आहे। जेकॾहिं उहे जाॻियल आहिनि त पोइ कार्रवाई छो थियूं थियनि? किथे त पकड़ थिए न। कराची शहर मसरूफ़ शाहरान ताईं मोटरसाइकिलनि ते हलिया था वञनि फायरिंग करण। तक़रीबन 3 करोड़ जे क़रीब पहुतल आहे, जेको शहर पाकिस्तान ठहण खां अॻु में 3-3.5 लाख 4 लाख आदमशुमारी ते मुश्तमिल हो,
उन्हीं करे उन में काफ़ी अहिड़ा इलीगल इमिग्रेंट्स बि हिते आयल आहिनि जंहिंजे को ख़ुदि सुप्रीम कोर्ट बि निशानदेही कई आहे, जंहिंमें उन्हनि जो को बि पोयां को ख़बर न आहे वेयर अबाउट जी को पतो कोन्हे। त इन सभु मुख़्तलिफ़ अवामिल आहिनि। ऐं उनखां अलावा जीअं बम धमाका थियनि था उन में वरी तालिबान या जेके इहे दहशतगर्द आहिनि उहे जेके मुल्की लेवल ते इन्वॉल्व आहिनि उहे बि उनमें आहिनि। हिकिड़ा आहिनि जेके स्ट्रीट जेके क्राइम थिए थो उन में इन्वॉल्व आहिनि, जेके मोबाइल फ़ोनूं फुरनि था या गाॾियुनि खे फुरनि था या माण्हुनि खे फुरनि था, हिकिड़ा बम फाटनि था जेके रिमोट कंट्रोल ते फाड़नि था या ख़ुदकश बि थियनि था। त इहे सभु मुख़्तलिफ़ अवामिल आहिनि। उन करे उन में हिकिड़ियूं उहे आहिनि जंहिंमें ख़ुदि फेडरल गवर्नमेंट जूं एजेंसियूं बि उन जे मदद जी ज़रूरत आहे प्रोविंसिस खे, उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे ऐं सूबाई हुकूमत खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। तंहिं करे बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई आहे पॉइंट आउट कयो आहे त जेको मुख़्तलिफ़ जायुनि ते क्राइम थियनि था यकीननि थियनि था, असां इहो नथा चऊं त इहो ग़लति आहे, लेकिन उन सां उन जे लाइ एफर्ट्स बि वठिजा। अॼु जेके चीफ मिनिस्टर साहिब जी मीटिंग थी आहे उन में स्पेशली लॉ एंड ऑर्डर ते मीटिंग थी आहे, जंहिंमें उनखे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेके बि ॾोहारी माण्हू आहिनि या ॾोहारनि जे पुश्तपनाही कंदड़ हुजनि उहे केॾा बि ताक़तवर हुजनि उन्हनि सभिनी खे में हथ विझणा आहिनि। तंहिं करे इहे शयूं ईअं न आहे त गवर्नमेंट इन खां बिल्कुलु सवाल करणु चाहींदमि त मुख़्तलिफ़ पार्टियूं इहे चवंदियूं रहियूं आहिनि त कराची में जेके दहशतगर्दियुनि जूं कार्रवायूं थियनि थियूं उन्हनि में पिणु बासर माण्हुनि जो हथु रहियो आहे, खणी सियासी पार्टियुनि जा नाला बि आया। तव्हां सम्झो था जॾहिं शहरनि में उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे त बहिराणियुनि में जॾहिं धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन थींदो उन में जेके बासर माण्हू मुलविस आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ कीअं कार्रवाई थींदी जॾहिं तव्हां शहरनि में नथा करे सघो? इहा न शहरनि में बि थियो आहे। तव्हां पाण ॾिठो आहे के पॉलिटिकल पार्टियुनि शहर बंदि कराया आहिनि, हड़तालूं क्यों थो लाज़मी त माना उन्हनि खे कुझु सोड़ त थी आहे न या उन्हनि जे माण्हुनि खे हथ विधा विया आहिनि न। त ईअं न आहे त हिते न कयो वियो आहे, हिते बि कयो वियो आहे, उते बि जेकॾहिं को अहिड़ा प्रूफ हूंदा साबितियूं हूंदियूं या उन इन्वेस्टिगेशन में ज़ाहिर थींदा उहो भली केॾो बि ताक़तवर उहो थींदो। उन्हनि में इहो मां कल्ह फ़ैसिलो थियो आहे त उन्हनि खे उहे बि गिरफ़्तार थींदा। ऐं मेन ॻाल्हि जेका पहिरीं तव्हां कई आहे हिन वक़्तु जेको वॾो इशू आहे मां सम्झो क्राइम बि वॾो इशू आहे, उन सां गॾोगॾु जेका जहिड़े नमूने सां जेको इलेक्ट्रिसिटी जो मसइलो आहे मां हींअर सिंध में सॼो सिंध पर हिकिड़ी मां ॿियो बि सवाल तव्हांखां करणु चाहींदमि त हर इजलास खां पोइ ज़ैन साहब हर जेको बि इजलास अमन अमान जो थींदो आहे त उन खां पोइ इहो चयो वेंदो आहे त ऑपरेशन जेको आहे वधीक तेज़ कयो वेंदो, त छा पहिरीं तेज़ न हूंदो आहे? हर इजलास खां पोइ इहा छो ॻाल्हि कई वेंदी आहे त अञा ऑपरेशन जे दायरे खे वधायो वेंदो, अञा तेज़ कयो वेंदो? जॾहिं कंहिं एजेंडा ते ॻाल्हाइबो आहे लाज़मी ॻाल्हि आहे उन में जेके कुझु मेरिट्स ऐं डीमेरिट्स हूंदा या जेके कोताहियूं कमियूं हूंदियूं त उन्हनि खे ज़रूरु रिवाइज़ कयो वेंदो न। उन में कोई अहिड़ो हर्ज़ु कोन्हे जेकॾहिं इजलास में इहो कयो वियो त इन शइ खे वधीक बहितर बनायो वेंदो या वधीक उनखे तेज़ कयो वेंदो या वधीक उन में एफर्ट्स वरिता वेंदा या सुठा ऑफिसर उन में डिप्लॉय थींदा या जेके ऑफिसर मिसाल ॾियो किथे कंहिंजी कोताही कमी आहे त उनखे बि हटायो वेंदो। त इहे त मीटिंग जे एजेंडा जो हिसो आहे। इन में बग़ैर मीटिंग जे बग़ैर गॾिजाणी जे इन शइ जेको हल त न निकिरी सघंदो। ज़ैन साहब तव्हां छा चवणु चाहींदो? साॻियो ई सवाल मां तव्हांखां करणु चाहींदमि त बासर माण्हुनि ख़िलाफ़ जेका कार्रवाई करण जी इजलास में ॻाल्हि कई वई आहे त धाड़ेलनि जी जेके सरपरस्ती कनि था उन्हनि खे जेके पनाह ॾियनि था उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी, तव्हां सम्झो था वाक़ई उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी? पर मां अर्ज़ु कयां त साईं गुल मोहम्मद खान जखाणी मुंहिंजो तमामु दोस्त नंढो भाउ आहे, मां वॾो आहियां हिन खां, त मां इहो ई त चवां त वाह साईं वाह वाह साईं वाह छा तव्हां पंहिंजी गवर्नमेंट जी डिफेंस कयो आहे। हक़ीक़त खे छो था अबा जेके वॾा वॾा सुठा सुठा ऑफिसरनि जीअं पीर मामन शाह कहिड़ा पीर मामन शाह ही इज़ गुड ऑफिसर, असां उनखे बि एप्रिशिएट कयूं था, उनजी अचनि त क्राइम गुड आहे। अहिड़ा बि ऑफिसर एस पी आहिनि जिन खे का टके जी ॼाण कान्हे का, जेके पैसनि जे वठण जे पुठियां आहिनि, पैसा विझनि पैसा अचनि उहो छा कंट्रोल कंदा? तव्हांजा ख़ैरपुर जी हालति इहा आहे त उते यानी चीफ मिनिस्टर जे डिस्ट्रिक्ट मां माण्हू अगवा था थियनि उहे वापसि कोन था थियनि। 55 माण्हू अगवा थियल रिपोर्ट थिया आहिनि जंहिंमां अधु खां वधीक ख़ैरपुर ज़िले सां तालुक। तव्हांजो बशीर मेमून हुयो DIG हुयो, किथे आहे? उनखे तव्हां उनखे साइड लाइन करे छॾियो। बशीर मेमून खे साइड लाइन, हालांकि ही इज़ गुड ऑफिसर, ही इज़ ऑनेस्ट ऑफिसर ऐं हू कंट्रोल तमामु सुठो रेपुटेशन जो माण्हू साइड में लॻो पियो आहे। तव्हां उन्हनि माण्हुनि खे त साइड था कयो जेके माण्हू वाक़ई ईमानदार ऐं हार्ड वर्कर ऐं हिन धरतीअ सां जे कमु करण वारा माण्हू, तव्हां उन्हनि खे त साइड था कयो। उहो त वॾे सबबु छा आहे त कंहिं वॾेरे खे या MPA खे या MNA जेके या मिनिस्टर जो चयो कोन था वठनि, उहो चवनि था असां ही इज़ ए क्रिमिनल मैन, हिन खे कॾहिं न छॾींदासीं, हिन खे सज़ा ज़रूरु ॾियाराईंदासीं। तव्हां भले तव्हां 50 दफ़ा चओ हुनखे था चवनि त तूं सुभाणे तुंहिंजी ट्रांसफर थी वञे, पंजाब जो तव्हां मिसाल वठो, पंजाब में कंहिं MNA खे कंहिं वज़ीर खे
कंहिं MP खे ताक़त आहे जो कंहिं हिकिड़े सिपाही जी बि ट्रांसफर कराए सघे। कुझु हो चीफ मिनिस्टर पुछंदो आहे त हिन जो सबबु त तुंहिंजी इज़त नथो करे, तुंहिंजे चवण ते नथो हले, तुंहिंजी नथो करे, तूं हुन करप्शन ॻाल्हि कर, तूं कंहिंसां हुनजी ज़्यादती हुजे ॻाल्हि कर, का हुजे त मां हुन इंक्वायरी ॿिहारे हुनखे डिसमिस कंदुसि, मगर तुंहिंजे चवण ते ट्रांसफर न थींदी। हिते त 50 मुंहिंजे ख़्याल में 4-5 त हिते CM आहिनि। कंहिंजो छा कयो? ऑफिसर कंहिंखे वञनि? ऑफिसर वञनि काॾे? ऑफिसर मजबूर आहिनि। तव्हां सुठा ऑफिसर आहिनि, तव्हां हुनखे आणियो मैदान में लाहियो, ॾिसो त पोइ अमन थिए थो नथो थिए। हाणे घोटकी ज़िले में मां तव्हां थोरो घोटकी ज़िलो ॿरियल हो, धाड़ेलनि सां ॿरियो पियो हूंदो, हुन सां गुलमान बि मूंसां एग्री कंदो। पीर साहिब वियो हुते SP थी करे धाड़ेलनि जा लाह कढी छॾे, उनजे घरनि जे मथां बुलडोज़र हलायूं। माण्हू पाती ह्यूमन राइट्स अब ह्यूमन राइट्स छा हो? धाड़ेल ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि था कनि, कंहिं ग़रीब खणी था वञनि। क्रिमिनल भाई, उनखे तव्हां क्रिमिनल्स खे तस्लीम कयो। बाक़ी जेके हाणे तव्हां वरी हाणे हालति इहा त वरी उते धाड़ा शुरू थी विया आहिनि, वरी उते अगवाऊं शुरू थी वियूं आहिनि। हाणे मां वञमि पियो इहो गुड्डू में त बि मां रिक्वेस्ट कई मुंहिंजे पार्टी वारनि SP खे रिक्वेस्ट कई, महिरबानी करे ख़ुदा खे मन ज़ैन अंसारी साहिबु गुड्डू थो वञे, देरि थी वई अथसि, ईअं त रस्ते में खजी वञे, ॻिचे मसइलो पइजी वञे, पोइ हुन महिरबानी कई त असांखे कुझु इज़त असांजी पहुचाए न। त मां मूंखे भउ पियो थिए त भला मूंखे न खणी वञे। हीअ हालत आहे यार सिंध जी। साईं गुल मोहम्मद ख़ान जखरानी, वाह साईं वाह, तव्हां घुमी फिरी मां वञी राति जो रोड वठी। ज़ैन साहब, सिंध हुकूमत पुलिस खे जदीद हथियारनि सां लैस करण जी बि ॻाल्हि कई आहे, जंहिंमें 5 अरब बजट रखियो वियो आहे, जंहिंखे जून ताईं इस्तेमालु करण जी ॻाल्हि कई वई आहे त फौरी तौर हिननि ते हथियार, जदीद औज़ार, सामान वरितो वञे। तव्हां सम्झो था त जून ताईं, बाक़ी 2 महीना बचिया आहिनि, इहा जेका ख़रीदारी थींदी हथियारनि जी, जदीद औज़ारनि जो शफ़ाफ़ नमूने थी सघंदी? हा त सभिनी खिल थी अचे। तव्हां अहिड़ो अजीब सुवाल कयो आहे त मां चवां जेकर 5 अरब था तव्हां चओ न, 1 अरब जा बि हथियार वरिता वञनि न त मां वरी ख़ुशि नसीब सिंध खे सम्झंदुसि। काथो चाली हिकिड़ो को बि त को मसाइलो हिकिड़ो, हे त हथियार त ज़रूरी आहे न, पर हिकिड़ा रोड आहिनि न, रोडनि में बि ईमानदारी कान्हे। रोडनि में हालति इहा, हिकिड़े ठेकेदार मूंखे ॿुधायो 40 लख रुपया उन माण्हू जा रहियल आहिनि। उन हिकिड़े SDO खे कमीशन न ॾिनी, उहो बदिली थी वियो SDO, ॿियो आयो SDO, हुन चयसि बाबा हे कमीशन, चयसि जंहिं बिल ठाहियो आहे उन कमीशन तूं त बिल ते सही कान कई आहे, हुनखे 40 लख जो नुक़सानु था ॾियनि। ऐं साईं जे इलाइक़े जो मसइलो आहे, ऐं साईं खे ई मां चयुमि त भाउ हे ज़ुल्म थो थिए, हुन माण्हू ग़रीब ठेकेदार सां कुझु कोन थो थिए। जॾहिं एतिरी करप्शन जंहिं सूबे में हुजे, एतिरी दांधड़ियूं जंहिं सूबे में हुजे, झलू जंहिं सूबे में फिरंदा हुजनि, उते तव्हां चवंदा 5 अरबनि जो जेकॾहिं असली हो पुलिस खे वठी ॾिनो वञे त मुंहिंजे ख़्याल में बाबा जून ताईं छा हूंदा, खाई वेंदा आहिनि, तॾहिं त हुन लेट कई आहे, खाई वेंदा कागज़नि में हूंदो सही त बसि CO सभु अचे या कुझु कोन्हे को डिस्प्लिन खाई था वञनि अस्पतालनि मां। EDO त सही वठे, हुन स्टोर कीपर खां त बाबा ॾेई छॾियोसि फलाणे ॾेई छॾियोसि, का ॿुधायो त कंहिं बि अस्पताल में तव्हां ॿुधायो, तव्हां बि हिन सिंध सां रहो था, तव्हां बि अस्पताल में विया हूंदव त का दवा मिले थी, का दरमल मिले थो। तव्हां हिते वञो जिना अस्पताल में, जिना अस्पताल जी हालति इहा आहे त जेके डिलीवरी थी केस थियूं थियनि त उन्हनि माण्हुनि खे दवाऊं कोन थियूं मिली सघनि, उहे वीचारा चवंदा ले ॾियो पर्स था ॾियनि, ग़रीबनि खे त ॿाहिरि वठी आहे, उनजा मुड़ुस भॼी था वञनि, उहे मायूं वीचारियूं हुते पयूं आहिनि, पोइ उनखे फीस बि लाइ मदद थो करे। इहा हालत आहे हिन गवर्नमेंट जी। जखरानी साहब, इन सवाल जो जवाब मां तव्हां खां वठणु चाहींदमि, छा वाकई जून ताईं 2 महीना बाक़ी बचिया आहिनि, हथियारनि जी ख़रीदारी या जेके जदीद औज़ार या पुलिस खे जदीद हथियारनि सां लैस करण जे हवाले सां जेका ॻाल्हि थी आहे इजलास में, वाकई शफ़ाफ़ थी सघंदी? बिल्कुलु। पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां चओ था जेको 5 अरब जी ॻाल्हि आहे हथियारनि जी, उहो पहिरियों ई पाण डिस्कस कयोसीं त असांखे जेके हिन वक़्तु जहिड़े नमूने सां क्रिमिनल एलिमेंट्स वटि वेपन्स आहिनि, हथियार आहिनि लेटेस्ट, उन जे निस्बत में असांजे पुलिस वारे वटि 303 राइफल हुजे, उन ते हू छा करे सघंदो? उन करे इहा त हिकिड़ी हक़ीक़त आहे त असांखे उन्हनि खे जदीद हथियारनि सां लेस करिणो आहे, ऐं उनखे अलावा बख़्तरबंद गाॾियुनि जी ज़रूरत आहे, बुलेट प्रूफ गाॾियुनि जी ज़रूरत आहे। 5 सालनि में बि तव्हां ॾिसो पिया इहा सूरत हाल ई, गुज़िरियल 5 सालनि में तव्हां चओ पिया त जदीद हथियार ॾिना वेंदा, जदीद औज़ार ॾिना वेंदा, अञा ताईं उहा शइ थी कोन थी सघी। नेगेटिव न सोचिजे, न ॾिसिजे, बाक़ी इहा ॻाल्हि त माने फैक्ट जेको ॾिसिजे, इहा हिन वक़्तु पुलिस खे ज़रूरत आहे जदीद हथियारनि जी, ज़रूरत आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां दहशतगर्दी, केतिरनि सालनि खां तव्हां ॾिसो था, पाकिस्तान ठहण वक़्तु जेका ज़रूरत हुई उहा एतिरी त कोन हुई। जीअं वक़्तु अचे थो, जीअं जहिड़े नमूने सां क्रिमिनल एलिमेंट खे जहिड़े नमूने सां वेपन्स मिलनि था, हथियार मिलनि था, ॿाहिरिनि मुल्कनि जी बि हिते मुदाख़लत आहे, ॿाहिरियूं एजेंसियूं बि हिते इन्वॉल्व आहिनि, उन जे निस्बत में तव्हांखे अॼु एतिरनि जी ज़रूरत 5 अरब जी छा 20 सालनि खां पोइ बसि इनखे हथियारनि जी ज़रूरत न पवंदी? बिल्कुलु सही थींदा। तव्हां मीडिया जा माण्हू, तव्हां हुन में नज़र रखो था, बिल्कुलु सही थींदा। इन में छो अॻु में ई माण्हू इन में इहो ज़हन ठाहे विए त सही इस्तेमालु न थींदा? छो सही इस्तेमालु न थिया? उनजा अंग अखर हूंदा त
त केतिरियूं बख़्तरबंद गाॾियूं आयूं आहिनि, केतिरे बुलेट प्रूफ गाॾियूं मिलियूं आहिनि, केतिरा असां वटि जेके लेटेस्ट वेपन्स आहिनि उहे वरिता आहिनि, उहे सभु रिकॉर्ड ते हूंदा। अहिड़ी को अंधेर नगरी त कोन्हे त को 5 अरब रुपया को XYZ हिकिड़ो माण्हू खाई वेंदो ईअं रुगो पननि में लिखी छॾींदा। ब्रेक जो वक़्तु थियो आहे जी, तव्हां कुझु चवणु चाहींदा? मूंखे साईं जो अंधे नगरीअ ते मूंखे ॻाए पहाको सिंधी जो अची यादि अचो, अंधे नगरी चरबट राजा टके सिर खाजा टके सिर भाॼी, इहो हले त हाणे त इहो त पोइ अॻे हाणे तव्हां भले वक़्फ़ो वठो। ब्रेक जो वक़्तु थियो आहे नाज़रीन, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। ज़ैन साहब, सिंध में हिन वक़्तु इंतहाई ॿियो मसइलो गर्मी जी शदीद मौसम आहे। अॻई सिंध जेका आहे, सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा ज़िला 15 खां 16 कलाक लोड शेडिंग जो आज़ार भोॻींदा आहिनि। किथे त अञा बि हिन जो टाइम जेको आहे सो वधीक थी थो वञे। आवाम जी ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। हिन वक़्तु जेको बिजली जो बहरान थियो आहे, केतिरा ई फीडर बंदि कया विया आहिनि, गैर क़ानूनी कनेक्शन, लाइन लासिस जा सबब ॼाणाए, इन ते तव्हां छा चवंदव? सभिनी मस हक़ीक़त तव्हांजी आहे त वाक़ई जेके गैर क़ानूनी कनेक्शन्स बि आहिनि, कुंडा बि आहिनि, माण्हू पैसा बि कोन था ॾियनि, पर मां उन खे घटि मुलज़िम सम्झां थो। वधीक मुलज़िम वापडा वारा आहिनि। वापडा वारनि जेकॾहिं पहिरीं जीअं असांजी ॻोठ में बिजली आई, जेकॾहिं उन्हनि खे मीटर लॻाए ॾिनो, उन ते सख़्ती कंदा ऐं उन्हनि जे मीटर में जेको माण्हू बिल नथो भरे उन जो कटे छॾींदा, उनखे वॾेरे खे घुराईंदा, अचे बाबा असांजे जेकॾहिं हीअ अॼु हिन पैसा न ॾिना आहिनि, सुभाणे ॿिए बि न ॾींदा, ॿिए जो बि कटींदासीं, हे न लॻे, या थोरी उन ते सख़्ती हुजणु खपे। या वापडा जा जेके थोरी जांच ऑफिसर या जांच अमलो वधीक रखनि हा, त जांच कनि हा त इहे कुंडा लॻाइनि, वरी लॻी त न विया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी नौबत न ठहे हा। हाणे अॼुकल्ह बि इहा हालत आहे त लाड़काने ज़िले जी मां ॻाल्हि ॿुधायांव थो, त मुंहिंजो बि उन सां लाड़काने सां तालुक़ु आहे। त उन्हनि जो SDR जेके अचनि था, उन्हनि जा उते माण्हू मुक़ररु थियल आहिनि, जेके फी माण्हू 100 रुपयो वठनि था घर ते, भले बाबा तूं बिजली ॿिए न ॾे। हाणे उहो लख रुपये मसां 2 लख थी विया अथनि बिल। हाणे उहो 2 लख हिकिड़ो ग़रीब माण्हू हारी काॾो ॾींदो, जंहिंजी सॼे साल जी आमदनी वधि में 40,000 50,000, 2 लख काॾो ॾींदो। उन लाइ गवर्नमेंट खे सोचणु खपे। पर तंहिं हूंदे बि इहे SDR काथों था खाइनि, उन स्टैंडर्ड त तव्हां ॾिसो। SDO त लॻंदो कोन्हे न, हू हिकिड़ो वॾो 3-4 एकड़ ज़मीनदार खे वधीक पोजीशन रखे थो, उन्हनि ते 100 रुपये फी घर ते रखियो आहे, बिजली वञे थी, पोइ बिजली ॾियनि था। पर जेकॾहिं इहो आहे सिंधी माण्हुनि खे असां बि अर्ज़ु कयूं था त भाई बिजली ॿारियो थिया त महिरबानी करे तव्हां बिल ॾियो। बाक़ी जेको एक्शन गवर्नमेंट वरितो आहे इहो ग़लति वठे थी। तव्हां उन्हनि जे लाइ कुझु को सिस्टम कयो, उनखे किश्तियूं करे ॾियो, उन्हनि खे जेके लख रुपया कंहिंखे माफ़ बि कयो, भला ईअं बि किथे सब्सिडी ॾियनि था, केतिरनि अरबा रुपया माफ़ थी विया न भाई। हे वॾेरनि खे जेके मिलिया, चौधरनि खे जेके मिलिया, लोन मिलिया, उहे माफ़ थी विया। कुझु माफ़ी कयो, कुझु उन्हनि खां वठो, कुझु किश्तियूं करे ॾियो। ऐं पर सिंधी माण्हू खे बि ॾियणु सिखनि। हाणे 100 रुपयो हुनखे हिकिड़े SDO जे माण्हूअ खे ॾियनि था। जेका तव्हां ॻाल्हि कई आहे बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। इन जो अकेलो जेको ज़िमेदार आहे अवाम खे नथो चई सघिजे, पर भोगे हिन वक़्तु रुॻो अवाम तो। पर हुया केरु हुया, वापडा जा ऑफिसर इन्वॉल्व हुआ, उहे पैसा वठंदा हुया, जो उहो इनखे रिश्वत ते आमादा न कंदा। ऐं थोरी तंहिं ज़माने में सख़्ती थी आहे। तंहिं ज़माने में छा हुयो, बिलो मुंहिंजे ख़्याल में 300-400 रुपया बस घर ते बिल, उहो आराम सां ॾेई सघनि पिया। हाणे हिकु घर ते 2-2 लख 3-3 लख काॾों आणींदा? इहो ग़लति थियो आहे। ऐं पोइ वरी उन खां बाद में बि पैसा था वठनि, जेके तव्हां 2 कलाक या 3 कलाक बिजली ॾियनि था न ॻोठनि खे, उनजा पैसा था वठनि। जेकॾहिं पैसा वरी था चवनि त करे 4थे महीने 5 महीने वरी था चवनि त बाबा 100 न, हाणे तव्हांजी इहा PMT ख़राबु थी वई आहे, हाणे तव्हां 1000 घर जो मथां जॾहिं 100 घर आहे त उनजो त 1000 लख रुपयो थी वियो न उन्हनि खे। 4थे महीने 5 महीने उहा लॻे थी। पर ज़ैन साहब हिकिड़ो इहो बि मसइलो आहे त ओवर बिल मोकिलिया वञनि था, रीडिंग चेक नथी कई वञे। किथे किथे ईअं आहे जो स्कूल बंदि पियल आहिनि त उते हज़ारनि जा बिल मोकिलिया वञनि था। किथे इहो तव्हां वारी ॻाल्हि आहे त पैसा फिक्स थियल आहिनि। त इन में क़सूर उन्हनि इदारनि जो बि आहे जेके मॉनिटरिंग कनि था, जिन जी ज़िमेदारी आहे, जेके वापडा जा ज़ैली इदारा आहिनि, जेके पंहिंजी ज़िमेदारी पूरी नथा कनि। पर हाणे हिन मसइले जो हल तव्हां छा था सम्झो? छा सिंध जा शहर ईअं ऊंदहि में ॿुॾल रहंदा? न, इन ते न ॿुॾण छो रहनि। पोइ मां जीअं तव्हां पाण जो सुवाल में इहो चई वियो त उन में वापडा जा ऑफिसर मुलविस आहिनि, उन ते इंक्वायरी थियणु खपनि। ये छो कहिड़े SDO जे ज़माने में हे एतिरा बिल वधिया, छाजे करे वधिया? इंक्वायरी त ईअं थींदी आहे न। हे त इहे त न त जेको मसइला
गुलमन जखराणी जेकॾहिं एक्शन या CEO आहे हे हिन वक़्तु मौजूदु आहे इंक्वायरी हिनजी थी भाऊ हिनजी छो था इंक्वायरी कयो तव्हां 5 साल पहिरीं वञो न केरु बि हुजे उहो छो न सेक्रेटरी थी वियो हुजे उनखे हाणे रोड ते हाणे पुछोसि त बाबा तुंहिंजे ज़माने में हे बदिले छो न एतिरी पेमेंट थी छो न पेमेंट थी आहे छो न रिकवरी थी आहे हाणे हे तरीक़ो त न आहे त तव्हां माण्हुनि खे ॾिसो न माण्हू स्टेट जो कमु छा आहे स्टेट जो कमु आहे माण्हुनि खे सहूलियत ॾियणु स्टेट जो कमु ईअं न आहे त माण्हुनि खे अज़ारणु स्टेट जो कमु न आहे हे मञूं असां बि मञूं था त असांजी बि कुझु ग़लतियूं आहिनि जो असां बिल न भरे सघिया पर इहो त न आहे त स्टेट असांखे ऊंधे में विझी छॾे ऊंधे में पिया हुजूं केॾी गर्मी आहे पहिरीं त असांजा वॾा त चवंदा त बाबा इहा लाइट ई घरनि में न वठो इहा गंदी शइ त अंधा थींदासीं रोशनी थी अंधा असांजो ॾाढो ई चवंदा पर हाणे उहो त हाणे त थिया सभु हेरी विया आहिनि हाणे त AC बि हर कंहिं घर में चोरी बि AC थी हले भई पुछा कर न 1000 रुपयो ॿारहाड़ी मिलियो अथव 1000 रुपयो AC जो ॾेई भले त AC हलायो त इहो त बाबा जो क़सूरु आहे न अवाम जो क़सूरु त कोन्हे छो थी 1000 में AC हले इहे सभु ॻाल्हियूं आहिनि इन में वापडा बि मुलविस आहे मां चवंदुमि घणो वापडा मुलविस आहे सिंधी माण्हू वीचारा आणीनि चाढ़ीनि ॾिठ ॾहाड़ी सूमर आहे उन्हनि जो छा उन्हनि खे तंग करण में त कुझु कोन्ह थींदो काॾो आणींदा आणींदा जंहिं मसइलो मूं वटि आहे लख रुपए जी गुंजाइश ई कान्हे मुंहिंजी आमदनी 10,000 रुपया आहे ऐं 10,000 मुंहिंजे घर में 10,000 वधीक आहे कोन बैंक में कुझु 10,000 कुझु कोन लख रुपया काॾो ॾींदुसि छा कयां चोरी कयां दाड़ो हणां परियां माण्हू आहिनि ईअं त कोन्ह थींदो न जखराणी साहब हिन ते तव्हां छा चवंदो सिंध में हिन वक़्तु जॻह जॻह एहतजाज पिया थियनि बिजली जो बहिरान आहे फीडर बंदि कया विया आहिनि बिजलियूं कटी वियूं आहिनि उन सां गॾोगॾु पाणी जो जेको बहिरान थियो आहे अॻु में ई गर्मी जी मौसम में बिजली ऐं पाणी जो वॾो बहिरान थींदो आहे अणहोंद हूंदी आहे तव्हां सम्झो था त हिन सॼी सूरत में भोगे आवाम थो जॾहिं त ज़िमेदारी उन्हनि इदारनि जी बि थिए थी उन्हनि मुलाज़िमनि जी बि थिए थी जेके मिली भगत सां इहो सभु कुझु कनि पिया पर हाणे सिर्फ़ु भोगे आवाम पियो मां इहो ज़ैन साहब जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां बिल्कुलु छाकाणि इहो सॼो वापडा जा जेके बि अमलदार आहिनि उन्हनि जी मिली भगत सां जेके बिल न मिलण जो सबबु इहो वाक़ई कुझु महदूद दायरे में हुननि पैसा हिकिड़ा फी घर जो जीअं वठनि था किथे 100 200 500 जेको बि आहे उन्हनि में माण्हुनि खे बि उन्हनि आदती बणाए छॾियो पर हाणे जहिड़े नमूने सां हुननि फेडरल गवर्नमेंट जहिड़े नमूने सां एटीट्यूड अख़्तियार कयो आहे ख़ासि करे सिंध में त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जा जेके फीडर कटिया विया आहिनि या इहे कमेंट्स हुन जो जेको मिनिस्टर साहिब हिते सिंध में आयो आहे उन सॼे क़ौम जे लाइ चई छॾियो आहे त सिंधी क़ौम चोर आहिनि या इहे फटनि ते लूणु बुरकण जे बराबरि आहे ऐं इहो को हल कोन्हे जेके वापडा जूं कोताहियूं आहिनि या माण्हुनि खां हुननि पैसा वठी उनखे बिल न ॾियण जो आदी बणाए छॾियो आहे हाणे उनजो इहो मतिलबु आहे त माण्हू आवाम खे अहिड़े नमूने सां मजबूर कजे जो हो अची रोडनि ते निकिरी अचनि ते मजबूर थियनि या उन्हनि में इन ॻाल्हि जो अहसासु बि न कयो वञे त अहिड़े सख़्तु गर्मी में मासूम ॿार बि आहिनि बीमार बि आहिनि ऐं पोड़ा बि आहिनि उन्हनि जी छा कैफ़ियत हूंदी यानी इहो हिकिड़ो आमिर ऐं डिक्टेटर बि अहिड़े क़िस्म जो बर्ताव नथो करे सघे मुख़्तलिफ़ क़िस्म जा उन लाइ एफर्ट्स वठी सघजनि था अमलदारनि ते बि सख़्ती करे सघिजे थो सब्सिडी ॾेई सघिजे थो ऐं उन खां अलावा जंहिं हिकिड़े फीडर ते जेकॾहिं आहिनि त सभु जो सभु ईअं न आहे त सभु बिल नथा ॾियनि के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजा बिल ॾींदा आहिनि पर उन जी बि हो चवनि था त जेको सुकुन सां गॾु सावन खे बि साड़े छॾिजे हाणे छा वाकई उहे माण्हू बिल ॾींदा जेके रेगुलर बिल ॾींदा आहिनि हर महीने त उहे छा चवंदा त भई बिल ॾियूं था त बाज़ार में न ॾियूं त हींअर इहो मुमकिन कोन्हे एॾी गुरबत आहे एॾो इहो फिलास आहे जहिड़े नमूने सां हुननि सालनि जा बिल कढिया आहिनि त उहो त मां सम्झां थो माण्हू खणी मरदे मरी वेंदा ॾेई न सघंदा उन लाइ गवर्नमेंट खे ग्रेस ॾेखारणु खपे को सब्सिडी जो ऐलान करणु खपे ऐं माण्हुनि खे किस्तूं करे ॾियण जो हिकिड़ो तरीक़ो ठाहिनि इहो तरीक़ो कोन्हे त जहिड़े नमूने सां हुननि इहो ऊंदह करे छॾियो आहे सॼे सिंध में ऐं माण्हू सरापा एहतजाज आहिनि ऐं इन्हनि खे हितां जो इंसान बि न सम्झे पाकिस्तान जो ॼण हिसो ई कोन्हे हे कंहिं ॿिए दुश्मन मुल्क सां बि अहिड़े क़िस्म जो एटीट्यूड न थींदो आहे तंहिंजे करे इहो जेको रवैयो आहे इहो तमामु क़ाबिले मज़म्मत आहे ऐं इन खे उन्हनि खे पंहिंजे उनखे ॾिसणु खपे मियां साहिब खे पंहिंजे उन कैबिनेट जो जेको बि मेंबर आहे अहिड़ो नमूने सां उहो मुख़्तलिफ़ क़ौमनि जे कॾहिं पख़्तूननि खे चोर थो चवे कॾहिं सिंधियुनि खे चोर थो चवे वरी अहिड़े नमूने सां सभु फीडर कटराए मुल्क खे ऊंदह में हुन आणे छॾियो आहे हिकिड़ी अवामी पार्टी आहे ठीकु आहे उनखे जिथे बि मैंडेट खणी सिंध में न मिली सघियो आहे उनजी सज़ा माण्हुनि खे इन तरीक़े सां न ॾिनो वञे उन लाइ का गुडविल ॾेखारे माण्हुनि में का ग्रेस ॾेखारनि त पोइ माण्हुनि जे दिलनि खे फतह करे सघंदा न हे त को मां सम्झां थो को आमिरियत वारो को डिक्टेटर को फ़ौजी अची मार्शला वारो बि अहिड़े एटीट्यूड न अख़्तियार कंदो त भई तव्हां वोट न ॾिना उन करे तव्हांजा बिजलियूं काटे छॾियूं ऐं तव्हांखे हीअ सज़ा ॾिजे तंहिं करे इहो मां रवैयो तमामु ग़लति आहे बाक़ी गवर्नमेंट खे मुख़्तलिफ़ तरीक़ा उनजा आहिनि उनजा एफर्ट्स वठनि कि किस्तूं मंज़ूर कनि भई कनि त भई तव्हांजे मथां हेतिरा आहिनि हेतिरा फ़ी महीने जो तव्हां किस्त ॾियो
त पोइ ठीकु आहे माण्हू उन लाइ कुझु न कुझु विञे पर हाणे जो हाणे ॾियो ईअं कीअं मुमकिन आहे ज़ैन साहब इन ते तव्हां छा चवंदो मुमलिकती वज़ीर जो बयानु जंहिं ते सिंध जो अवाम ज़रूरु ॾुखारो थियो हूंदो ॿियो त सिंध जो अवाम भोॻे पियो बेरोज़गारी इन सां वधे थी कारखाना मिलूं बंदि थियूं थियनि बदअमनी जो आज़ार वधे थो लाइट्स कोन्हनि अंधेरो लॻो पियो आहे ॾोहारी माण्हू रोज़ राति जो जेके आहिनि सरगर्म थी पंहिंजूं कार्रवायूं कनि था तव्हां इन सॼी सूरत हाल ते छा चवंदो मां अर्ज़ु कयमि त जेको जखणी साहिबु चयो त हू हिकिड़े आबिद शेर अली वज़ीर ममलिकत आहे उहो चयो त सिंधी चोर आहिनि पर मां त चवां थो त जेके चयो आहे उहो वॾो चोर त उहो आहे सिंधी चोर कोन्हनि सिंधियुनि जी पंहिंजी तारीख़ आहे सिंधियुनि जो पंहिंजो कल्चर आहे सिंधी मुहज़िब 5000 साल खां वठी मुहज़िब रहिया आहिनि चोर असां न आहियूं चोर उहे आहिनि जेके चोर असांखे चवनि था नंबर त इहा ॻाल्हि आहे नंबर ॿी ॻाल्हि आहे जीअं साईं चयो त मां बि इहा ॻाल्हि कयमि उन सब्सिडी ॾे जॾहिं हिकिड़े वॾेरी या चौधरी या ख़ान जी या अरबा रुपया माफ़ु कया था वञनि हिननि जे छो नथा माफ़ु थियनि असां हुन पंजाब जी ग़रीब जी बि ॻाल्हि कयूं था त हुन पंजाब में बि माण्हू बिल कोन था ॾियनि त हुन पंजाबी ग़रीब जी बि ॻाल्हि कयूं था उनजा बि माफ़ु कया वञनि सरहद जे केपी वारनि जे माण्हुनि खे बि चऊं था त उते बि ग़रीब आहिनि उन्हनि जा बि माफ़ु कया वञनि या बलोचिस्तान में जेके आहिनि नथा ॾेई सघनि उन्हनि जा बि पैसा माफ़ु कया वञनि उनखे नए सिरे सां हलाए वञनि ऐं उनजो रेट एतिरो रखनि जो ग़रीब माण्हू ॾेई सघे बर्दाश्त करे सघे हिकिड़े माण्हू जेके बर्दाश्त जी 2000 रुपया आहे त उनखे जेके तव्हां 5000 बिल ईंदो त पोइ काॾों भरींदो त भरींदो ई कोन माण्हू हिकु ॾिसो प्लानिंग कयो प्लानिंग में ॾिसो त हिन में आया माण्हू हिकु हिननि जी वुसअत केतिरी आहे मियां साहिब त चवंदो हो त 70,000 रुपए जंहिंजी महीने जी आमदनी आहे उहो त घर ई कोन थो हलाए सघे उन पर असांजी हालत सिंध जी इहा आहे त 7,000 महीने में हारीअ खे जेकॾहिं एवरेज तव्हां कढंदव त 7,000 खां बि घटि थी बीहे हू काॾों पंहिंजा ॿार पढ़ाए काॾों बीमारियुनि जो इलाजु कराए काॾों हू बिजली जा बिल भरे काॾों गैस जा बिल भरे काॾों हुनजे मथे ज़ाल जे मथे में सूरु थियसि त उन जी मथे ज़ाल जे मथे सूर लाइ 200-300 रुपया त ख़र्चु अचनि ग़रीब पर ज़ैन साहब बिजली जी खोट आहे जीअं तव्हां चओ था हुन लाइ प्लानिंग करणु घुरिजे किस्तूं करणु घुरिजनि सब्सिडी ॾियणु घुरिजे पर वफ़ाक़ी सूबाई हुकूमत जो जेको हिन वक़्तु रवैयो आहे उन में किथे बि इहो नथो नज़र अचे त मसइले खे हल कयो वेंदो या हुकूमतूं पाण में ॻाल्हाईंदियूं को पाण में कम्युनिकेशन जो दाइरो वधायो वेंदो त इहो अवामी जेको मसइलो आहे जंहिंमें अवाम भोॻे पियो त इन खे कीअं ख़तमु कयो वेंदो अहिड़ो को मसइले जो हल नथो नज़र अचे त ॿिन्ही हुकूमतनि तरफ़ां पाण में राब्तो कयो वियो हुजे मां अव्हांखे अर्ज़ु कयां त प्राइम मिनिस्टर साहब खे ज़रूरत पवे थी त मोहतरम जनाब आली मक़ाम आसिफ अली ज़रदारी साहब जन खे सॾे था वठनि ऐं हू पंहिंजी सॼी सलाहकारनि सां गॾु थो वञे में खुर्शीद शाह बि आहे रज़ा रब्बानी बि आहे मुंहिंजे घर में ॿियो माण्हू बि हुयो जेको प्राइम मिनिस्टर सां मिलिया जॾहिं ज़रूरत थी पई प्राइम मिनिस्टर खे त हुन ॻाल्हि थो हीअ सिंध सॼी ऊंदहि लॻी पई आहे थोरो मां हिन में वज़ाहत कयां त हिकिड़ो जखराणी साहिब सां मूंखे हिकिड़े शइ ते इख़्तिलाफ़ रहियो आहे त चई त वोट न मिलिया आहिनि वोट न मिलण जे करे सज़ा थी मिले ॿुधो इहो न इहो ग़लति आहे वोट मिलण जी मसइलो कोन्हे पोइ पंजाब में बि काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पंजाब में बिजली कटी वई आहे यानी गवर्नर हाउस मरी में यानी गवर्नर हाउस मरी त पंजाब जो गवर्नर जो हाउस आहे न उते जी बिजली कटी वई आहे पर ईअं न इहो ग़लति आहे चवणु त वोट न मिलण जे करे न थियो इहो जनरली थियो आहे पर उनखे असां सिंध जे गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदासीं रिक्वेस्ट कंदासीं सिंध जे गवर्नमेंट खे सिंध जे वॾेरनि खे जेके MPA इहे वेठा आहिनि या वज़ीर ऐं वॾेरा वेठा आहिनि ग़रीब त कोई वज़ीर कुझु खाले में कोन अथनि अथनि मूंखे ख़बर न आहे को ग़रीब वज़ीर मुश्किल हुजे हा त पुटु ॿुधायूं हा तव्हां जावेद नागोरी खे छॾ उहो गरीब आहे जावेद नागोरी उहे वेठा लूला लॻड़ा आहिनि उनखे छॾ जेके बि बासर माण्हू आहिनि उन्हनि खे खपे त वज़ीर आला खे दॿाउ ॾियनि वज़ीर आला प्राइम मिनिस्टर सां मिले वज़ीर आला टाइम वठे प्राइम मिनिस्टर खे सॼी पोज़ीशन ॿुधाए त जे सॼी सिंध ऊंदहि कई वियो आहे असांजो ॾोह सबबु छा आहे हू ॿुधाईंदो त हे सबबु आहिनि पर उनजे लाइ ॿिन्ही तरफ़नि खां स्टैंड न पियो वरितो वञे जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे अमन अमान जे हवाले सां इंटरफेयर करे सघे थी त जेकॾहिं सिंध जो अवाम सरापा एहतजाज आहे त छा वफ़ाक़ी हुकूमत खे अवाम जी तकलीफ़ूं नथियूं नज़र अचनि उहो डिमांड केरु करे मूंखे मसइलो मथे में सूरु हुजे बुखार हुजे त मां रड़ कयां न चीफ मिनिस्टर रड़ करे न असांजो त भलो चीफ मिनिस्टर चीफ एग्जीक्यूटिव ऑफ सिंध त इहो ई आहे न उहो रड़ करे न डॉक्टर पंहिंजा पाण ईंदो मुंहिंजे कहिड़ी ख़बर जखरानी साहब इन जो जवाब मां तव्हांखां ज़रूरु वठणु चाहींदमि प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थो थिए आख़िर छो नथो जेको आहे अवाम जे मसइले खे हल जी तरफ़ वठी वञे छा सिंध सरकार इन ॻाल्हि खां अखियूं बंदि करे वेठल आहे केरु स्टैंड वठंदो जेकॾहिं सूबाई सरकार बि न ॻाल्हाईंदी त न सिंध सरकार बिल्कुलु इन ॻाल्हि खां बाख़बर बि आहे लेकिन हिकिड़ा जमहूरी तरीक़ा हूंदा आहिनि जहिड़े नमूने सां लास्ट गवर्नमेंट में
नॉर्मल लोड शेडिंग जे लाइ बि मियां शहबाज शरीफ़ जा पखो खणी वञी मीनारे पाकिस्तान ते वेंदो हो, यानी हिकिड़ो असां उहो तरीक़ो नथा करणु, छो नथा कयूं? लेकिन असां डायलॉग कयो न भाई। अपोजिशन लीडर साईं ख़ुर्शीद शाह उन इन ॻाल्हि जो ऐलान बि कयो आहे, जेको मीडिया में बि आयो आहे, मां प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाईंदुसि त उहे पंहिंजे अहिड़नि वज़ीरनि खे लॻाम ॾे जेको सूबनि जे दरमियान जेके नफ़रतूं पैदा कनि था या अहिड़े क़िस्म जो एटीट्यूड अख़्तियार कनि था जंहिंमें अवाम मुश्किलातनि में अवाम जी मुश्किलातनि में इज़ाफ़ो थो थिए, अहिड़े तरीक़े सां चीफ मिनिस्टर सिंध बि प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाईंदो त ताकि एमड़ा मुटरियो त तेल थी पियो, उनजी त का हैसियत ई कोन्हे। असल में इहो खातो नवाज़ शरीफ़ जो खुलियल आहे, जमहूरियत आहे, डायलॉग त ज़ाहिर आहे न। आख़िरकार जॾहिं डायलॉग ख़तम थींदा उन ॻाल्हि न मञींदा त पोइ त असां आवाम सां गॾु रोडनि ते हूंदासीं। असां पहिरीं प्रायोरिटी ते हूंदा त असां हुननि सां जीअं ख़ुदि ज़ैन साहब बि चयो त भई ॻाल्हायो, उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे न। उनखे चइबो वधि में वधि हिन जो मेन लीडरशिप आहे प्राइम मिनिस्टर साहिबु मियां नवाज़ शरीफ़, उहे मामलनि खे उनखे सम्झणु खपे। अगरि अहिड़नि माण्हुनि खे बेलगाम करे छॾींदो त हुन जे लाइ मुश्किलातूं पैदा थींदियूं। त असां हिननि जे मैंडेट खे मञियोसीं, असां हिननि जे वज़ीरनि खे मञियोसीं, असांजे चीफ मिनिस्टर खे मञियोसीं, सिंधी माण्हुनि मञियो। पोइ लतीफ़ साईं खां मत पुछूं त लतीफ़ साईं छा थो चए? लतीफ़ साहिबु चयो आहे इन्हनि हुकूमत जे लाइ त जहिड़ा से तहिड़ा मूं मारू मञिया, मूं जो ॾींहुं मलीर में चूंडियुनि मौक़ में हा, हथ में आस ई हा त कॾहिं किराईंदे कोट खे। असां इहा आस रखूं था हिननि मां त हे मर्कज़ सां ॻाल्हाए करे सिंध खे वरी रोशन कंदा। पर इहा आस आहे, इहा उमेद आहे, असां जेका हुन सां कई आहे, असां त जेका हुन सां कई आहे हो था चवनि त बाबा फरियादी सुस्त गवाह चुस्त गवर्नमेंट चुप कई में ज़िम्मेदारी हिन वक़्तु सिंध सरकार जी सरकार पहिरीं प्रायोरिटी ॻाल्हियुनि खे, उन खां पोइ असांजो एहतिजाज जो असांखे हक़ आहे, असां आवाम सां गॾु हूंदासीं। अगरि मगर न कयो न वरी ॿुध ॻाल्हि ॿुध वॾी महिरबानी मां ॿिन्ही महिमान जे प्रोग्राम में टाइम कढी आहे। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।